अस्सलाम वालेकुम या आली मदद हक मौजूद गुड इवनिंग। शुरुआत मौला अली इस्लाम के कौल सां इंसान अज़ीम न आहे, इंसान जो किरदार अज़ीम आहे। सो दुनिया में मौला फरमायो आहे त दुनिया जे हलाल में हिसाब आहे ऐं हराम में अज़ाब आहे। ईमानदारी जी ज़िंदगी गुज़ारियो त बहितर आहे। ॻाल्हियूं अॼु कबियूं ॾिसो 50+ ओनली ऐं गर्ल्स खे रिलीफ। सुभाणे सॼी सिंध में जेको आहे नौजवान मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में जेको आहे उहो प्रोटेस्ट करे रहिया आहिनि। 50 वारा थी सघे थो ॿिया बि कनि, पर 50 जो हिकिड़ो जीनियन मसइलो आहे, छोकिरियुनि जो पंहिंजो जीनियन मसइलो आहे। हिकिड़ियूं अजीब ग़रीब पॉलिसीज़ ॾेई, अनाउंसमेंट्स ॾेई ऐं सिंध गवर्नमेंट या तालीम खाते सभिनी माण्हुनि खे परेशान कयो आहे, नौजवाननि खे स्पेशली। त ॾिसो, जॾहिं हिकिड़ी ओपन पॉलिसी तव्हां ॾियो जंहिंमें कंहिं बि माण्हू खे एतिराज़ न हुजे, नौजवान हर कैटेगरी जो परेशान आहे, ऐं अहिड़ी पॉलिसी छो नथा तव्हां अनाउंस कयो जेका हिकिड़ी ओवरऑल सभिनी जी सेटिस्फिकेशन हुजे। सीटूं त तव्हां जेके अंग खर ॾिना आहिनि उन में त 54-55 ते भरिजी थियूं, पर को परेशानी त न हूंदी न कंहिंखे बि। त हाणे हुननि ओपन कयो यार, 45 ते ओपन कनि, 40 ते ओपन करे छॾनि, 50 ते ओपन करे छॾनि, सभिनी जूं कैटेगरीज़ उहे हार्ड एरिया उन्हनि खे छॾे करे। बाक़ी तव्हां जेको आहे सुभाणे असां 40 ते था कयूं। हाणे सीटूं त चओ था 55 ते भरबियूं त भला 55 ते ई भरिजी वञनि, पर हर दुर ख़ुशि त थी वेंदी। त न, हुननि जी असां सां सिंसियरिटी हुई, हुननि इहो ऐलान कयो, असां एहतजाज कया, असां मार्कुनि जो इंसाफ़ घुरण जी कोशिशि कई, असां उते दरवाज़नि ते इंसाफ़ वञी घुरण जी कोशिशि कई, असां इल्तिजाऊं कयूं, असां ट्विटर ते ट्रेंड हलाया, असां सोशल मीडिया खे यूज़ कयो, असां पंहिंजे आवाज़नि खे ऐवाननि ताईं पहुचायो। तव्हां खोड़ सारी ॾिसो इहे स्टेटमेंट सुमरो साहिब जूं स्टेटमेंट अचनि थियूं, होॾों हिज़्ब इख़्तिलाफ़ जेको आहे उन ते कयो आहे, ओवरऑल किराए लॻी पई आहे, हार्ड एरिया जा प्रॉब्लम्स आहिनि। ॾिसो, ॿारनि नौजवाननि भरपूर कोशिशि कई आहे त उहे पंहिंजो आवाज़ु जेको आहे उहो ऐवाननि ताईं पहुचायूं। उहे MPs वग़ैरह सां बि मिलिया आहिनि त हीअ ज़्यादती आहे त 50 वारा ॿार या उहे नियाणियूं जिन खे 40 ते आसरो ॾेई पोइ वरी 50 खे अनाउंस कयो वियो, ऐं हार्ड एरियाज़ में 33 ऐं जेको आहे सो खे ते नौकरियूं ॾिनियूं वयूं। हाणे 54 जा ॿार, 53 वारा ॿार, इहो कहिड़ो प्रॉब्लम आहे। तव्हां डिग्रीज़ जूं मार्कूं बि माण्हुनि खे ॾिसो, केतिरा ॿार आहिनि जेके परेशान आहिनि, पर डिग्रीज़ जूं मार्कूं जेकॾहिं अॻु में प्लस कयो त केतिरनि ॿारनि खे हिकिड़ो इहो रिलीफ मिले थो। इहो कहिड़ो हिकिड़ो बहितरीनु डिसीशन हूंदो जेको तव्हां चओ त भाई हिन में असां एडवांस प्लस था कयूं। ॾिसो केतिरा 54 वारा टपी था वञनि, केतिरियूं छोकिरियूं नियाणियूं 49 खां टपी थियूं वञनि, केतिरा ॿार जेके आहिनि उहे हार्ड एरिया में था अची वञनि। त अहिड़े क़िस्म जा डिसीशन छो नथा कयूं? हाणे ॿार केॾो डिग्रियुनि जे मार्कुनि जे लाइ रोअनि था। रेक्टिफिकेशन जे लाइ ॾिसो, खोड़नि सेंटर ते अनाउंस थियो त हे सुवाल असांजा ग़लति आहिनि, तव्हांखे रिलीफ ॾींदासीं। जिते सवालनामा लिकाया वञनि उते प्रॉब्लम ज़रूरु हूंदो। ॾिसो, सवालनामनि खे ओपन कयो वञे, इहो इदारा उनखे ओपन कनि, कोड़ो मसइलो न आहे त उन ते डिस्कशन थी सघे। भला जेकॾहिं ग़लतियूं थियूं त उनमें कहिड़ो मसइलो आहे? ग़लतियूं थींदियूं आहिनि, ग़लती इंसानु शुरूआति ई ग़लतीअ जी आहे। त जेकॾहिं ग़लतियूं थींदियूं न, इदारा जेकॾहिं लिक छप में ॿारनि खे हिकिड़ी ग्रेस मार्क्स अंदरे खाने ॾेई छॾींदा ऐं 49 मां 50 थियूं थियनि, उहे सॼे सोशल मीडिया ते अॼुकल्ह अचे थो, हर शइ रिकॉर्ड थी थिए। त उनजे करे असां त तव्हांखे हिकिड़ियूं सुहिणियूं सलाहूं था ॾियूं त महिरबानी हिकिड़ी यूनिक पॉलिसी ठाहियो जेका हर ॿार उन में ख़ुशि थिए। हाणे ॾिसो, खोड़ सारा ॿार जेके आहिनि उहे अप्रोच में आहिनि। मां पाण बज़ाति ख़ुदि यकीन कयो त सभिनी खे इहो हींअर ताईं झलियो आहे त बाबा को बि फ़िलहालु कोर्ट में न वञे, न त कोर्ट में वेंदा त खोड़ सारा अहिड़ा इशू ऐं अहिड़ियूं हुन में डिस्क्रिमिनेशन्स आहिनि जो ऑटोमेटिकली कोर्ट उनखे जेको आहे सो रदम बि करार ॾेई सघे थी, ॿीहर टेस्ट जे लाइ बि चई सघे थी। ॾिसो, कोर्ट ते त को बि एतबार न आहे। इंसाफ़ जे लाइ जेकॾहिं उते वञी माण्हू छोकिरा बीहनि त साईं असां हिंदू हुआसीं, असांखे मुस्लमाननि जा 5 सवाल ॾिना विया, असां जेके आहिनि से मुस्लमान आहियूं साईं, असांखे जेको आहे हिंदुनि जा सवाल ॾिना विया। 5 मार्कुनि जो वॾो मसइलो आहे। एॾी टफ कॉम्पिटिशन में, एॾे टफ पेपर्स में हिकिड़ी मार्क जो बि तमामु घणो सवाल आहे। त उहे ग़लतियूं जो बि उन्हनि खे रिलीफ नथो मिले, उन्हनि खे डिग्रीज़ जो रिलीफ नथो मिले, उन्हनि जी पॉलिसीज़ में तव्हांजो जेको आहे सो खांचा आहिनि। त भाई हिकिड़ो तव्हां रिलीजियस मामले ते तव्हां 54-55 हिकिड़नि खे 50 था कयो, हिकिड़ो यूथ जेका
पंहिंजी हिकिड़ी लोकल आहे, जेके सिंधी आहिनि, जेके मुस्लमान आहिनि, जेके हितां ओरिजिनल आहिनि, उन्हनि खे तव्हां पंहिंजा हथ छो नथा वैलिडिटी ॾियो? नियाणियुनि सां जेके तव्हां वाइदा कया उन्हनि ते छो नथा पूरा तव्हां हिकिड़ी ओपन करे छॾियो, पोइ हाणे भाई जिथे सीटूं फिल थियूं उते को बि इशू न आहे। त उनजे करे वरी बि मां 50 वारनि नौजवाननि खे, नियाणियुनि खे, नियाणियूं मञनि हाणे जेकॾहिं निकिरी पवनि हा त उन्हनि जो ऑटोमेटिकली थी वञे हा। पर वरी बि सुभाणे संडे आहे, महिरबानी करे सॼी सिंध में 50 वारा दोस्त या 40 वारा दोस्त नियाणियूं जेके आहिनि उहे 2 जे सूरत में, 5 जे सूरत में, 50 जी सूरत में गॾु थी जेकॾहिं तव्हां पंहिंजो वॉइस राइट्स जे लाइ जेकॾहिं उथारींदो त को हुन में इशू त न आहे। इहो त असांजो राइट आहे, इहो त असांजो कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे त असां पंहिंजे हक़ जे लाइ असां रोड ते अची पुरअमन नमूने सां पंहिंजो ॾियूं जेको आहे सो इहो आवाज़ु ॾियूं त उहो माण्हू खे मथे पहुचे। ॾिसो इन्हनि शयुनि सां ई स्ट्रगल हलंदी आहे। बाक़ी सुभाणे हैदराबाद में जेको आहे सो मुंहिंजो अंदेशो आहे अचण जो, त मां अची सघां थो। लाड़काणे में बि दोस्तनि मूंखे चयो आहे, पर मां कोशिशि कंदुसि हैदराबाद वारनि में, पर मीरपुर ख़ासि वारा आहिनि, दादूअ वारा आहिनि, कराचीअ में आहिनि, सखर में आहिनि, जैकबाबाद में आहिनि, शिकारपुर में आहिनि, घोटके में आहिनि, जेके बि 50 वारा आहिनि, 5 आहिनि, 7 आहिनि, पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी रुगो 2 चार्ट खणी प्रेस क्लब ते बि हिकिड़ी डिमांड कंदा त उन्हनि खे कहिड़ो हर्जु आहे। अदड़ियूं बि नियाणियूं बि ईअं करे सघनि थियूं। त सुभाणे जेको आहे सो महिरबानी करे इन प्रोटेस्ट खे थोरो इनिशिएट कयो ऐं पंहिंजो आवाज़ु उथारियो। ऐं मां यकीन कयो त मां ॿारनि खे रिस्ट्रिक्ट थो कयां त महिरबानी करे कोर्टुनि में न वञे। पर छोकिरा हैदराबाद में उन्हनि जी सफ़ा तयारियूं लॻियूं पियूं आहिनि। ऐं वेरी रिसेंटली सूमर अंगारे ताईं ॾिसो इहो केस जेको आहे, मां सिंध सरकार खे सलाह थो ॾियां त महिरबानी करे 1-2 ॾींहंनि में हिकिड़ी यूनिक पॉलिसी जेका सभिनी खे एक्सेप्टेबल हुजे, जंहिंमें डिग्रियुनि जूं मार्कूं बि ॾियो, जंहिंमें कीज़ खे रेक्टिफाई कयो, जंहिंमें जेको आहे सो हिकु रेशो खे जेको आहे सो नियाणियुनि जे लाइ बि लाहियो, भली 40 ताईं लाहे अचो, ऐं बॉइज़ जे लाइ 50 कयो जेके मेल आहिनि, न त उहे छोकिरा कोर्टनि में वेंदा। पोइ इहो हिकिड़ी सलाह थो ॾियां त जेको ॿारनि जो मां टेम्परामेंट ॾिसां थो, ऐं पोइ जेकॾहिं कोर्ट में प्रोसेस में विया त पोइ हिकिड़ो केॾो नुक़सानु थींदो, ऐं जेकॾहिं उन ते को अहिड़े क़िस्म जो एक्शन थो थिए त उनजे करे मां ॿाहूं ॿधी अर्ज़ु थो कयां सिंध सरकार खे, तालीम खाते खे, त महिरबानी करे हाणे प्लीज़ 1-2 ॾींहंनि में को अहिड़ा डिसीशन्स कयो जेके, ॾिसो इहा ज़्यादती न आहे त उहो जेके अॻु में पास थिया हुआ हाणे वरी तव्हां सीटूं मर्ज करे छॾियूं त हाणे उहे जेके आहिनि त पोइ उन्हनि खे खोड़नि ॿारनि खे उन्हनि खे नुक़सानु पियो आहे त हाणे उहे चवंदासीं असां हेठि रहिजी वेंदासीं। त ॾिसो पॉलिसियूं अहिड़ियूं ठाहियो जो सभु राज़ी हुजनि। ईअं न त उहे सभु हर को कैटेगरी वारो ॿार जेको आहे सो ॾाढो परेशानु आहे। त तव्हांखे सलाह आहे त महिरबानी करे 1-2 ॾींहंनि में हिकिड़ा बहितर यूनिक पॉलिसीज़ ऐं मार्क्स रेशोज़ अनाउंस कयो। ॿी सूरत में हैदराबाद में जेको सुभाणे पटीशन जी बि हिकिड़ी मीटिंग आहे, जेको मूंखे ॿार चवनि था त अचो, पर मां ॾिसां थो, कोशिशि कंदुसि त वेंदुसि ऐं उते पोइ सलाह मशवरो करे। पोइ न त ॿारनि जो हक़ु आहे, जितां बि रिलीफ न मिलंदो हुकुमराननि जा दरवाज़ा खड़काया आहिनि, उनखां अलावा इदारनि जा दरवाज़ा खड़काया आहिनि, हाणे कोर्टुनि जा दरवाज़ा खड़काईंदा। पोइ हाणे वधीक जेको बि थिए, पर सिंध सरकार खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे कोर्टुनि जे वञण खां अॻु में को बहितर फ़ैसिलो थियनि त पास थियल ॿारनि जे लाइ जेके बि कैटेगरी जा ॿार आहिनि उहे पंहिंजे रोज़गार सां लॻनि ऐं उन जल्दी प्रोसेस पूरो कयो वञे। थैंक यू वेरी मच। अॼु जो एतिरो मैसेज हुयो, ऐं जेकॾहिं मुंहिंजा नौजवान सिंध जा सम्झनि था त मां उन्हनि जे हक़नि जे लाइ फाइट थो कयां, त हिन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदो। गॉड ब्लेस यू। सदाईं आबाद हुजो, ख़ुशि हुजो। अल्लाह।